होसड़ी मां रिपोर्टर अयाज़ अहमद शोरो की रिपोर्ट मूजिब होसड़ी लॻ ॻोठ ॾातो खान जमाली में ॻोठणनि जो शागिर्दनि सां गॾु स्कूल खोलण लाइ एहतजाज। स्कूल के ताला नामंजूर, स्कूल खोलियो, तालीम बचायो, वज़ीर आला सिंध खां मुतालबो। होसड़ी लॻ ॻोठ ॾातो ख़ासकेली में तालीम बचायो जे इनवान सां ॻोठ में प्ले कार्ड ऐं सवें स्कूलनि जे शागिर्दनि किताब हथ में खणी एहतजाज कयो। एहतजाज जी अॻवानी कंदे बशीर अहमद सोलगी, शरफुद्दीन शाह, मोहम्मद हुसैन ख़ासकेली, इरफान ख़ासकेली चयो त कोरोना जी आड़ में सिंध समेत पाकिस्तान की तालीम के तबाह कयो पियो वञे। SOPs के तहत कारोबार ऐं जलसा ऐं जलूस थी रहा आहिनि, पोइ तालीम छो नथी मिली सघे। स्कूल बंदि हुअण करे न सिर्फ़ शागिर्दनि खे तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम कयो पियो वञे, पर पाकिस्तान जो मुस्तक़बिल पिणु कमज़ोर ऐं जालत तरफ़ तेज़ी सां वधी रहियो आहे। वज़ीर आला सिंध खां पुरज़ोर अपील कंदे उन्हनि घुर कई त कोरोना SOPs तहत स्कूल खोले शागिर्दनि खे तालीम जहिड़े ज़ेवर सां नवाज़ियो वञे ऐं पाकिस्तान जे मुस्तक़बिल खे बचायो वञे।